अस्सलाम वालेकुम दोस्तों, साइंस क्लास चौथों यूनिट 1 ओवर बॉडी जे पहिरीं सेक्शन जी वीडियो में पाण मुख़्तलिफ़ आर्गन्स जे बारे में सिखियासीं, जंहिंमें ब्रेन, स्टोमिक, टीथ ऐं ईयर, नोज़। त उन जी मुख़्तलिफ़ जेको आहे सो कमनि ऐं बीमारियुनि बाबति सिखियासीं ऐं गॾोगॾु उन जे पूरे स्ट्रक्चर बाबति सिखियासीं। अॼु पाण लंग्स खां शुरू थींदासीं। सेक्शन नंबर 2 जी वीडियो में पाण लंग्स खां शुरू थींदासीं। लंग्स आर टू सॉफ्ट स्पॉन्जी लार्ज बैलून लाइक ऑर्गन्स लोकेटेड इन द चेस्ट। छो त जेके फिफड़ आहिनि उहे ॿ स्पंज जे फूकड़नि जहिड़ा छाती में रखियल आहिनि। द डेलिकेट लंग्स आर प्रोटेक्टेड बाय केज ऑफ बोन्स। इहे जो नाज़ुक जेके फिफड़ आहिनि उहे हॾनि जे पिंजरे में हिफ़ाज़त सां रखियल आहिनि। केज ऑफ बोन्स यानी कि हॾनि जे पिंजरे में प्रोटेक्टेड हिफ़ाज़त सां रखियल आहिनि। दिस केज इज़ कॉल्ड राइब केज। छो त इहो पिंजरे खे जेको आहे सो पासराटियूं चइबो आहे, जेके मिसाल जे तौर ते पंहिंजे पासे ते जेके हॾा हूंदा आहिनि, पेट मतिलबु कंध खां हेठीं पासे जेका हॾा ऐं ढांचो शुरू थी वियो जंहिंखे पासराटी चइजे थो, उनजे अंदरि ही फिफड़ हिफ़ाज़त सां रखियल आहिनि। उहो जेको हाणे असांखे सम्झण इहो खपे त उहो जेको पासराटी आहे उहा फिफड़ जी हिफ़ाज़त करे थी, उहो हॾो जेको आहे फिफड़ जी। द एयर यू ब्रीथ इन हैज़ ए गैस कॉल्ड ऑक्सीजन। जेका तव्हां हवा साह खणणु वक़्तु खणंदा आहियो उन में हिकिड़ी गैस आहे जंहिंखे ऑक्सीजन चइबो आहे। वेन यू ब्रीथ इन, छो त जॾहिं तव्हां साह खे अंदरि खणो था, द एयर विथ ऑक्सीजन गेट्स इन टू योर नोज़। हवा सां गॾु जेका ऑक्सीजन आहे उहा तव्हांजे नक में दाख़िल थी वेंदी आहे। अच्छा, इनसाइड योर नोज़ यू हैव टिनी हेयर्स। छो त तव्हांजे नक जे अंदरि तव्हांखे नंढड़ा वार आहिनि। दीज़ टिनी हेयर्स ट्रैप ड्रिट फ्रॉम द एयर। इहे जेके नंढड़ा वार आहिनि न तव्हांजे नक जे अंदरि, इहे जेके हवा मां दज़ मिटी खे ट्रैप यानी फासाइनि था, झलनि था, पकड़नि था। योर नोज़ आल्सो मेक्स एयर मॉइस्ट एंड वार्म। यानी कि तव्हांजो जेको नक आहे उनजो ॿियो कमु, पहिरियों कमु आहे त उहो दज़ मिटी खे जेके उनजे अंदरि वार आहिनि उहे जज़ब कनि था, ऐं ॿिए नंबर में कमु इहो आहे तव्हांजे नक जो हू हवा खे घिम बि ॾिए थो ऐं गरम बि करे थो, इहे वार्म करे थो ऐं मॉइस्ट बि करे थो। अच्छा, ऐं मिसाल जे तौर जॾहिं साह खणिबो आहे त उन अमल खे इनहेलेशन ऐं एक्सेलेशन यानी कि साह खे ॿाहिरि छॾणु। अच्छा, द क्लीन मॉइस्ट एंड वार्म एयर इंटरस ए द विंड पाइप इज़ कॉल्ड ट्रैकिया। हाणे जेको चए थो मथां जॾहिं हवा पहिरीं सभ खां पहिरीं नक में दज़ मिटी साफ़ थींदी आहे, उन खां पोइ घिम ॾींदी आहे, गरम थींदो आहे, उहो मरहलो तक़रीबन हेसि ताईं जो हूंदो आहे। हिन खां पोइ जॾहिं हवा जंहिं पाइप में दाख़िल थींदी आहे उनखे ट्रैकिया चइबो आहे। उहो जेको सिधो वञी हेसि ताईं वेंदो आहे तक़रीबन माण्हू खे, ऐं पोइ हितां खां हेठि फिफड़नि में अलॻि जेको वेंदो आहे, ॿिनि हिसनि में वेंदो आहे, छाकाणि जो ॿ फिफड़ आहिनि। द ट्रैकिया इज़ डिवाइडेड इंटू टू स्मॉलर ट्यूब्स। छो त ॿिनि जेके नंढड़नि ट्यूब्स में इहा ट्रैकिया जेका आहे सो हितां खां अॻिते वरी डिवाइड थी वञे थी, विरहाइजी वञे थी, त उन्हनि खे जेको आहे कॉल्ड ब्रोंकेल। हाणे ब्रोंकेल जेको आहे सो उहो अलॻि मुख़्तलिफ़, उहो जेको मथियूं पाइप अचे पियो जेको नक खां खयो अचे पियो होलो पाइप, उहो अॻिते हली करे ॿिनि जेको आहे सो हितां खां पोइ ॿिनि ग्रुप्स में डिवाइड थी थो वञे, जिन खे जेको आहे सो ब्रोंकेल चइबो आहे, जेके फिफड़ ताईं हवा खे रसाइनि थियूं। फिफड़ जूं जेके बीमारियूं आहिनि उहे सिर्फ़ु ॿ आहिनि, एसेथेमिया ऐं लंग कैंसर आर द मेन डिसऑर्डर ऑफ लंग। यानी फिफड़ जूं जेके बीमारियूं आहिनि उहे हिकिड़ी एसेथेमिया यानी दम आहे, ऐं ॿी लंग कैंसर फिफड़ जी कैंसर आहे। इहो जेको थींदी छो आहे उहा सिर्फ़ु ईअं आहे जो गंदी हवा में कार्बन डाइऑक्साइड सां भरियल हवा में जॾहिं पाण साह खणूं था, या सिगरेट या जेको तंबाकू नोशी जे इस्तेमाल सां थींदी आहे। हाणे पाण हार्ट जे बारे में पढ़ंदासीं। हार्ट जी माना दिलि आहे। यूअर हार्ट पंप्स ब्लड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी थ्रू ब्लड विज़ल्स। हाणे जो तव्हांजी जेका दिलि आहे रत खे पंप यानी फुहारो करे, पंप करे थी, जेको आहे फुहारो करे थी रत खे जिस्म जे सभिनी हिसनि ॾांहुं, ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी यानी जिस्म जे सभिनी हिसनि ॾांहुं, थ्रो ब्लड विज़ल्स यानी कि उहे रत जूं जेके नब्ज़ूं आहिनि, नब्ज़ुनि ज़रिए वञे थो। इट इज़ लोकेटेड द ए लिटिल टू द लेफ्ट। छो त थोरो खाॿे पासे, फ्रॉम मिडिल विच खां। छो त इहा जेका रखियल आहे दिलि, उहा विच खां थोरो खाॿे पासे ऑफ योर चेस्ट, ईअं तव्हांजे छाती जे विच खां थोरो खाॿे पासे दिलि रखियल आहे। हार्ट इज़ अबाउट द साइज़ ऑफ योर फिस्ट। फिस्ट यानी मुठ। चए थो दिलि जेका आहे उनजी जेका साइज़ आहे तव्हांजी मुठ जेतिरी आहे। द एवरेज ह्यूमन हार्ट बीट्स अबाउट 72 टाइम्स इन ए मिनट। छो त सिर्फ़ु हिकु मिंट में 72 भेरा इंसानी दिलि जेका आहे सा धड़कंदी आहे।
हार्ट डिजीज़ ही पे वञा, हार्ट डिजीज़ यानी दिलि जूं बीमारियूं जेके आहिनि, हार्ट डिजीज़ आर हाई ब्लड प्रेशर, सभ खां पहिरीं बीमारी जेका आहे हाई ब्लड प्रेशर जी आहे। उन खां पोइ हार्डनिंग ऑफ ब्लड विज़ल्स, जेको नब्ज़नि में रत जो जेको ॼमी वञणु, हार्ड थी वञणु, सख़्तु थी वञणु। उन खां पोइ टी बीमारी आहे चेस्ट पेन यानी छाती जो सूरु, हार्ट अटैक दिलि जो जेको हमिलो आहे, अटैक आहे, स्ट्रोक्स यानी कि फालिज। उन खां पोइ असां स्केलेटोन, मसल्स ऐं स्केलेटोन। मसल्स यानी पठा ऐं हॾा। पठा ऐं हॾा जेके आहिनि से योर मसल्स एंड योर स्केलेटोन। स्केलेटोन यानी हॾाऊं ढांचो। तव्हांजे चए थो पठा ऐं तव्हांजो जेको हॾाऊं ढांचो आर बोन्स इन योर बॉडी। या चए थो तव्हांजे जिस्म में जेके हॾा आहिनि वर्क टुगेदर, यानी गॾिजी कमु कनि था। एंड अनएबल टू यू मूव। हॾो चुरंदो आहे त मसल सुसंदो आहे। मसल जेको आहे उहो सुसंदो आहे, इन करे हू चए थो गॾिजी। इहो इन्हनि जो वॾे में वॾो कहिड़ो कमु आहे, उहे तव्हांखे अनेबल रखंदा छाजे लाइ, मूवमेंट जे लाइ, चुरपुर में मदद कंदा उहो तव्हांजी, माना चुरपुर में। अच्छा, ऑल द बोन्स ऑफ द बॉडी मेक फ्रेमवर्क कॉल्ड द स्केलेटोन। हाणे चओ त जिस्म जा जेके सभई हॾा आहिनि उहे हिकिड़ो ढांचो ठाहींदा जंहिंखे हॾाऊं ढांचो चइबो आहे। देयर आर 206 बोन्स इन योर बॉडी। हाणे तव्हांजे जिस्म में चए थो हॾा केतिरा आहिनि, 206 हॾा आहिनि। योर बोन्स ग्रो एज़ यू ग्रो। तव्हांजा हॾा वधनि था जीअं तव्हां वधो था। हाणे मिसाल जे तौरु हिते असां जेकॾहिं ॾिसूं, हिन जा हिते त हीउ लिखे थो त ह्यूमन्स आर बॉर्न विथ 300 बोन्स। छो त जेको इंसानु ॼमे थो 300 वॾनि सां ॼमे थो। बट सिंस मैनी फ्यूज़ टुगेदर हैंस एडल्ट हैव अराउंड 206 बोन्स। छो त हॾा जेके आहिनि जीअं माण्हू वधंदो आहे उन सां गॾु हिक ॿिए सां मिली करे थोरा थी था वञनि, ॿिनि टिनि मां हिकिड़ो थींदो वञे। जेसिताईं माण्हू वॾो थिए थो तेसिताईं माण्हू खे 206 वञी हॾा बचंदा। विथ 26 बोन्स इन ईच फुट। चए थो हर हिकु पेर में चए थो 26 हॾा आहिनि। इहा ॻाल्हि यादि रखण जोगी आहे त हर हिकु पेर में जेके 26 एंड 27 बोन्स इन ईच हैंड, ऐं हर हिकु हथ में जेको आहे 27 हॾा आहिनि। त यानी अधु खां मथे जेको आहे हाफ ऑफ ओवर बोन्स आर इन ओवर हैंड्स एंड फीट। छो त अधु खां मथे जेको तइदादु आहे हॾनि जो उहो असांजे हथनि ऐं पेरनि में आहे। उन खां पोइ पाण हाणे जॉइंट जे बारे में पढ़ंदासीं। जॉइंट जेको आहे सो जॉइंट जी माना छा आहे? जॉइंट जी माना संधो आहे। प्लेस इन द बॉडी वेयर टू बोन्स मीट आर कॉल्ड जॉइंट्स। जिते उहा जॻह जिस्म में जिते ॿ हॾा पाण में मिलनि उनखे जॉइंट यानी कि संधो चइबो आहे। मिसाल जे तौर ते ॿांह वारो संधो आहे, गोॾे वारो संधो आहे, नी जॉइंट आहे, द लेग जॉइंट्स टंग वारो जेको संधो आहे, या मिसाल शोल्डर एंड एल्बो जो जेको आहे कुल्हे ऐं ठूंठ जो जेको आहे जॉइंट्स, इहो जेको यानी कि जिस्म में जिते ॿ हॾा गॾु थियनि उनखे जॉइंट चइबो आहे। त योर बॉडी हैज़ मसल्स। हाणे मसल्स जे बारे में तव्हांजी बॉडी के जेके पठा आहिनि, तव्हांजे जिस्म में पठा आहिनि ऑफ मैनी डिफरेंट साइज़िस एंड शेप्स। छो त केतिरनि ई मुख़्तलिफ़ शिकिलनि जा, साइज़ुनि जा पठा आहिनि। अच्छा, ऑल द मसल्स टुगेदर मेकअप मस्कुलर सिस्टम। चए थो सभई पठा जेके जिस्म जा उहे गॾिजी मस्कुलर सिस्टम जोड़नि था। देर आर अबाउट 639 मसल्स इन योर बॉडी। हाणे चए थो तव्हांजे जिस्म में 639 पठा आहिनि। हाणे ईअं सम्झो त हिकिड़ो ही क्वेश्चन आहे त हूअं मिसाल जे तौर ते हाणे असां इहो सिखी आया आहियूं त ॼमण वक़्तु जेको आहे माण्हू खे 300 हॾा हूंदा आहिनि। माण्हू जॾहिं वॾो थींदो आहे त हुनखे 206 हॾा बचंदा आहिनि। उहो इन जे करे बचंदा आहिनि जीअं माण्हू वधंदो आहे त हॾा नंढड़ा नंढड़ा पाण में मिली करे वॾो हॾो थी वेंदो आहे। हाणे ॿियो नंबर में ही क्वेश्चन जेको अहम आहे त असांजी बॉडी में मसल्स केतिरा आहिनि? जेको मस्कुलर सिस्टम ठहियलु आहे हुनजे अंदरि मसल टोटल केतिरा नंढा वॾा? त 639 माण्हुनि जे जिस्म में मसल्स आहिनि। उन खां पोइ पाण स्किन जे बारे में पढ़ंदासीं। हाणे आख़िरी आर्गन आहे हिन यूनिट जो। उन खां पोइ असां ॿियो यूनिट पढ़ंदासीं। आख़िरी आर्गन कहिड़ो आहे? स्किन आहे। स्किन इज़ द आउटर लेयर ऑफ योर बॉडी। स्किन जे तो चमड़ी जेका आहे, स्किन जी माना चमड़ी आहे। स्किन इज़ द आउटर लेयर ऑफ योर बॉडी, यानी कि चमड़ी जेका आहे तव्हांजे जिस्म जो ॿाहिरियों तह आहे। इट इज़ द लार्जेस्ट पार्ट ऑफ बॉडी। हाणे ई मेन क्वेश्चन आहे त मिसाल पाण खे किथे सवाल अची सघे थो, पाण खे कंहिं बि जॻह ते इहो सवाल अची सघे थो त लार्जेस्ट पार्ट जेको बॉडी जो कहिड़ो आहे? त स्किन आहे। छाजे करे? जो एज़ इट कवर्स द होल बॉडी, यानी कि हीअ सॼे जिस्म खे जेको आहे सो ढके थी। ॿिए नंबर में ही मेन ॻाल्हि आहे त इट इज़ 2 मिलीमीटर थिक, यानी कि जेको चमड़ी जी थोल आहे उहा सिर्फ़ु 2 मिलीमीटर आहे।
इट परफॉर्म्स मेनी नेसेसरी फंक्शंस, यानी कि इहो केतिरा ई अहम कम करे थी, अहम बुनियादी, सच एज प्रोटेक्टिंग इंटरनल ऑर्गन्स फ्रॉम इंजरी, चए थो जेको अंदरियां उज़वा आहिनि उन्हनि खे ज़ख़्म रसाइण खां बचाए थी चमड़ी, एंड प्रिवेंटिंग इन्फेक्शन, ऐं इन्फेक्शन खां पिणु बचाए थी। द स्किन acts a barrier and prevents harmful germs disease from entering your body। जिस्म में जेके तमामु बीमारी फैलाईंदड़ जेके जरासीम वञनि था उन्हनि खां पिणु रोके थी। स्किन सेंसिटिव टू टेम्परेचर, टच, प्रेशर एंड पेन, जेको आहे चमड़ी ते पाण जेको आहे सो गर्मी पद खे मापण जे लाइ छुहण, सूर महसूसु करणु या दॿा या सूर, उन्हनि शयुनि जी ख़बर वठी सघंदा आहियूं स्किन के हथ लाइ। यकीनन हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। हीअ यूनिट जी पुॼाणी ते अॼोकी वीडियो तव्हांखे उमेद आहे त पसंदि आई हूंदी। हीअ यूनिट मुकमल थियो हिते। इंशाअल्लाह नेक्स्ट यूनिट जी वीडियो में तव्हां सां वरी मिलबो। तेसिताईं जे लाइ इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।